तोखे ख़बर आहे अज़ल खां वठी ज़र ज़न ज़मीन ते खेड़ो थींदो रहंदो आहे। आस्ते ॻाल्हाए। ये आखिरी जंग है बाबा। आशिक मजबूर आहे साईं बाबा। दलील के तू सवाल जे टाइम देने हो छा? का मुझे पी के बेगुनाह कत्ल कियो वियो। मुंहिंजी भेण जी इज्जत सरेआम नीलाम कई वई। दिलो टुटो तो नओ मिली वेंदो। ख़्वाब टुटी पिया त ॼण उमिरि रायगान थी वई। आलियूं अखियूं रहंदियूं तुंहिंजे प्यार मिलण ताईं। आलियूं अखियूं रहंदियूं तुंहिंजे प्यार मिलण ताईं। इंतज़ार तुंहिंजो रहंदो ही साह वञण ताईं। जेको बि मीरू सां धोखो कंदो आहे उन्हीं जो अंजाम सिर्फ मौत हूंदो आहे। मौत शिकस्त कंहिंजो मुक़दर आहे इहो तो वक़्तु ॿुधाईंदो। तूड़े मुंहिंजो बिगाड़े बि छा थो सघी। ये भितर वांगुर हथ में खणी मरोटो ॾींदो मैं। अला साईं छा हुकुम ॾिनो थे? तूं तो गुरूर जी चोटीअ ते चढ़ी वई आहीं। अदा मीरू शहर तो वनी मुझे लाए लाल चूड़ियों जरूर आणजा। जेकॾहिं तू ना मूंखे मिले न त मां ज़हर खाई छॾंदसि। हिन चंड जहिड़े चेहरे जे लाइ मां पंहिंजी जान कुर्बान करण लाइ बि तयारु आहियां। जी शोखी शबाब अला तुंहिंजो खिलण हिजाब अला तो त सदके वञा तो त कुर्बान था। तो त सदके वञा तो त कुर्बान था। हिते अॼु लाशनि जा ढेर करे छॾींदुसि। अब जो मालिक हिक्का मजबूर वा भली के दो भी कंधार हुजे।